जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मां आहियां अवां जो पंहिंजो मौलाई नोमान पालारी। नाज़रीन अॼु जे हिन वीडियो में मां अवां खे जंहिं नाले वारे शख़्सियत जे बारे में ॿुधाईंदुसि उहो आहे तालिब पालारी। तालिब पालारी कोस्तान जे ॻोठ मेंदा पालारी सां तालुक़ रखे थो। असांजी सिंध में गीत, कलाम, राग, काफ़ियूं, वायूं, नड़बेत, मोरा ऐं लोलियूं ॻायूं वञनि थियूं। ऐं तालिब पालारी मोरे ऐं ॿोली जो बादशाह फनकार आहे। दबूरे सां जॾहिं ही मोरो ॻाईंदो आहे तालिब पालारी खे बचपन खां दंबूरे ते मोरो ऐं लोलियूं ॻाइण ते वॾो शौक़ु हो। उन दौर में मोरो ऐं लोलीअ खे वॾी अहमियत हूंदी हुई। पोइ जॾहिं हुनखे हिन ॻायो त आस्ते आस्ते हिनखे कामयाबी मिलण शुरू थी। इहो दौर ऑडियो कैसेट जो हो। पोइ हिन काफ़ी सारियूं कैसेटूं बि कढियूं। ईअं अॻिते हलंदे टीवी जो दौर आयो। जॾहिं तालिब पालारी जो आवाज़ सिंधी मीडिया ताईं पहुतो, पोइ सिंधी मीडिया हली अची हिन खां इंटरव्यू वरितो। असां वटि जॾहिं शादियूं थींदियूं हुयूं या पहिरियों अहिड़ियूं ख़ुशी थींदी हुई त बसि नड़ बैथ मोरो असां वटि रवाज़ी हो सॼो। इहो ॿुधंदा हुआसीं त शौक़ु जाॻियो। ईअं पोइ मुंहिंजो आवाज़ पोइ वठी बाहि में वरी हाणे विहारींदा त बाबा हाणे ॾे मोरो। मोरो चवंदोसि पोइ उन खां पोइ शौक़ु जाॻी वियो बसि। तालिब पालारी सिंध समेत सॼे पाकिस्तान में ॻायो। उन खां अलावा ॿाहिरनि मुल्कनि में बि हिन पंहिंजे फन जो मुज़ाहिरो ॾेखारियो। साईं डॉक्टर नबी ख़ान ढाका वठी वियो तॾहिं पाकिस्तान गॾियल हुआ। आखूं धाम साहिब वरी लंडन वठी वियो बसि ॾिमी। तालिब पालारी सिंधी सकाफ़त खे वॾो उजागर कयो। पटको ऐं अजरक हमेशा हिन साण हूंदा हुआ। जबल से घारियूं करियां रब खे तो ज़ारियूं निकरियो मालारियां वंझूं सिक में मुहारियूं हे घारी घायारे लो रब मान करे वेलो आऊं आयुस अवेलो बटे सजन वियो सवेलो। मीडिया सां ॻाल्हाईंदे संदसि भाइटे मास्तर नवाब पालारी ॿुधायो त पुराणी शयूं जेके ॿुधंदा हुआसीं हिकिड़ी त वरी उन में नवाणा आणनि त हिकिड़ी उहो फन हिकु उनखे वधीक वसी करणु उनखे थोरो अञा वधाइणु या उन में नयूं शयूं आणणु जीअं असांजो वॾो चाचो तालिब असीं बचपन खां ॾिसंदा आहियूं त अलाह जी महिरबानी तमामु उन में वॾी हिकिड़ी जाखोड़ कई तमामु वधि में वधि असीं बचपन खां ॾिसंदा आहियूं त हिकिड़ो मोरे जो ढंग ई हिन चेंज करे छॾियो पर आहे साॻियो ई मोरो ई। तालिब पालारी शाह अब्दुल लतीफ भिटाई जे तक़रीबन हर उर्स में पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे ॾेखारियो। उन खां अलावा कोस्तान जे सीनियर सहाफ़ी गुलाम मुस्तफ़ा मेमण मीडिया जे ज़रिए तालिब पालारी खे काफ़ी अॻिते आंदो। तालिब पालारी मोरा त ॻाईंदो हो, उन खां सवाइ वाडकी कम जो बि कारीगर रहियो। फीथा, हर, चूनियूं, पाञारियूं, खटूं, हिंदोरा ही पाण ठाहींदो हो। ऐं उन खां अलावा ही बनी जो कमकार बि कंदो हो। जेको दमड़ो जियां नको काशद वरियो किथनी जो निया पोलिया। तालिब पालारी हमेशा सादगीअ वारी ज़िंदगी गुज़ारी ऐं उहो फनकार आहे जंहिं असांजे कोस्तान जो नालो रोशन कयो। सिंध सकाफ़त पारां हिनखे काफ़ी सारा अवार्ड इनाम बि मिलिया।
हे वतन झिक में बीठो जिन जे सिक में मटे वियाले लिक में झिक चवल ढोरी कहिड़ो हाल त ओरी बीठे डूंगर डोरी सिक चुरते चोरी सिरमा सजण घोरी मिठा लोली तो चवाला परदेस बोटी अचो लोली मूं ॾिनी पोइ सिर सदिके मां सदिके वञाला मिलट बोटी अचो लोली मां चवां। ऐं हिन वक़्तु संदसि उमिरि 117 साल जे लॻभॻि आहे ऐं वॾी उमिरि जे करे हाणे ही बीमार बि रहे थो। वधीक चओ त हिन वीडियो में हिनजी पंहिंजी ॻाल्हि ॿोल ॿुधूं। घणी उमिरि घणी हिन वक़्तु तुंहिंजी? उमिरि मुंहिंजी हींअर ऐं सम्झा थो त 117 छहनि जा 116 छह। साज़ ही पटको पटका हाणे ॿधी कोन थो सघां। जिनसी संगत हुआ जिनसी सिंगार हुओ से त हाणे सभु ख़तमु थी विया आहिनि। बीमार रहां पियो, शुगर, ब्लड प्रेशर, गदूद, 3-4 बीमारियूं मुंहिंजे हाणे कमज़ोर थी वियो आहियां इलाही। इलाज कराए पियो? डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर वीचारे वटि वञी कोन थो सघां। पोइ उन्हनि खां लिखायो दवाऊं खयूं अचूं, पोइ सेवे था खाऊं बसि। ॿी कुझु गर्बत पियो वहे, तुंहिंजी बि कुझु न आई त हाणे छा करियूं भला। फ़क़ीर त हुआसीं बाबा, फ़क़ीर ॻाल्हि मंझि बसि अलाह आहे, अलाह खां सवाइ ॿी काई अहिड़ो आहे। अलाह त महिरबान आहे, सो पियो हलाए अञा साह आहे सा पियो हलाए। बाक़ी साज़ जो संगत छॾे वियो। तंबूर जूं तारूं छिड़नि कोन थियूं थियनि। कने खां ॿोड़ो थी वियो आहियां, कने खां ॻरो थी वियो आहे। हाणे आवाज़ ॿुधां त मिलाइजांइ न, आवाज़ ॿुधई कोन थो, पोइ मिलाए किथां करी। इन सां गॾोगॾु मौलाई नुमान पालारी खे ॾींदा इजाज़त। जाते पैर ताते ख़ैर। चकर से बूंदूं लिया पोस ॾींदा